अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा। उम्मीद आहे त सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। जीअं त दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध टीवी जो हिकु होस्ट इरशाद जागीरानी जेको तमामु सुठो शाइर आहे ऐं हुन पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ हिकु ख़ुशख़बरी ॾिनी आहे त हू पंहिंजे आवाज़ में हिकु एल्बम रिकॉर्ड करे रहियो आहे, जंहिंजे हिकु गाने जो टीज़र तव्हां ॾिठो ऐं ॿुधो हूंदो ऐं इन एल्बम जो हिकु ॿियो गानो बि इरशाद जागीरानी हिन वीडियो में ॻायो आहे। इहो एल्बम तमामु जल्द रिलीज़ थींदो ऐं इन इहो पिणु चयो आहे त हू पंहिंजी शाइरी तव्हांखे हाणे ॻाए ॿुधाईंदो। अचो त तव्हांखे ॾेखारियूं इरशाद जागीरानी जी इहा वीडियो। आशिक़ आहीं त रोअण बि सिख, आशिक़ आहीं त रोअण बि सिख, दिलि टुटंदई निंड फिटंदई, ॾुख मिलंदई जग खिलंदई, सूर ज़माने जा सहण बि सिख, आशिक़ आहीं त रोअण बि सिख। अस्सलाम वालेकुम सॼी सिंध वासियुनि खे इरशाद जागीरानी तरफ़ां हक़ मौजूद ऐं तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हांजा लख थोरा आहिनि। तव्हां मुंहिंजे कैसेट जो, मुंहिंजे एल्बम जो हिकिड़ो जेको टीज़र असां सोशल मीडिया ते छॾियो आहे उनखे तमामु घणी मोट ॾिनी आहे ऐं माशाल्लाह आउं ॾिसां पियो त सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ पेजिस ते उनखे तमामु घणो वायरल कयो वियो आहे। ऐं सभिनी जो थोराइतो आहियां, जेकी बि मुख़्तलिफ़ पेजिस हलाइनि था उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, सिंध वासियुनि जे प्यार जो थोराइतो आहियां। ऐं हींअर जेकी मूं ॿोल तव्हांखे ॿुधाया आहिनि, इहो मुंहिंजो नओं कलाम ॿियो मार्केट में अचे थो ऐं इनशाला असां पूरो एल्बम रिकॉर्ड कयूं था ऐं कुझु ई ॾींहंनि में पूरो एल्बम हिकिड़ो वॾो ज़बरदस्त तरीक़े सां लॉन्च थींदो ऐं किथे उहो लॉन्चिंग शो थींदो, इन बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। शाइर दोस्तनि सां तमामु घणियूं मुलाक़ातूं मुंहिंजूं हलनि पियूं ऐं सिलेक्शन ते बि कमु हले थो ऐं तव्हां वधीक राय ॾींदो त कहिड़े क़िस्म जा कलाम ॻाइणु घुरिजनि, कहिड़े क़िस्म जा कलाम न ॻाइणु घुरिजनि। तव्हांजी राय जो बि तमामु घणो एतिराम आहे। सॼी सिंध वासियुनि जो हिकु भेरो वरी आउं थोराइतो आहियां, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हांजा लख थोरा। तव्हांजो प्यारु हूंदो, तव्हां मूंखे हौसलो ॾींदो त मूं में हिकिड़ी हिमत पैदा थींदी। इनशाअल्लाह तमामु सुठी शाइरी खणी अची रहियो आहियां, तव्हां सभिनी खे वणंदी। लख थोरा। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिठो त इरशाद जागीरानी पाण साफ़ लफ़्ज़नि में चई ॾिनो आहे त हू हाणे हिकु फ़नकार थियणु थो चाहे, बल्कि थी चुको आहे ऐं हिन जो नओं एल्बम तमामु जल्द अचण वारो आहे। त दोस्तों उमेद आहे त तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।